सांगड़ मां ख़बर ॾींदा हलो त एमरजेंसी ऑपरेशन सेंटर EOC बराए पोलियो इरशाद अली सोडर, नेशनल एमरजेंसी कोऑर्डिनेटर बराए पोलियो डॉक्टर अनवरुल हक ऐं डॉक्टर अहमद अली शेख जी सरबराही में एक वफ़द ज़िले सांगड़ में जारी पोलियो जे खात्मे वारी मुहिम जी निगरानी लाइ डिप्टी कमिश्नर सांगड़ सारा जावेद सां गॾिजी ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि जो दौरो कयो। बाद में हिननि डिप्टी कमिश्नर ऑफिस में सिहत खाते जे ऑफिसरनि सां गॾु गॾिजाणी मुनक़िद कई। गॾिजाणी में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर दौलत जमाली सांगड़ ज़िले में जारी पोलियो रोकथाम मुहिम बाबति आयल सूबाई टीम खे मुकमिल ब्रीफिंग ॾिनी, जंहिं ते आयल वफ़द इत्मीनान जो इज़हार कंदे चयो त सांगड़ ज़िले में कम जी नोयत काफ़ी बहितर आहे। पोइ बि कुझु जॻहियुनि ते मॉनिटरिंग जा मसइला आहिनि। इन्हनि जॻहियुनि ते मॉनिटरिंग बहितर करण लाइ कदम खयां वञनि। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर सांगड़ सारा जावेद चयो त मां पाण पोलियो रोकथाम मुहिम जी निगरानी करे रही आहियां ऐं असिस्टेंट कमिश्नर समेत रेवेन्यू खाते जा ऑफिसर बि सिहत खाते सां गॾिजी पोलियो जे खात्मे लाइ कम करे रहिया आहिनि। इन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर सांगड़ अब्दुल मजीद ज़हरानी, असिस्टेंट कमिश्नर सांगड़ शफीक अहमद आरीसर समेत ॿिया लाॻापियल ऑफिसर पिणु मौजूद हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।